कराची में पेट्रोल पंप्स ते हमलन जो दोखो, टारगेट किलर्स ऐं FBI सां फ्रॉड। अमरीका में 8 साल कैद जी सजा याफ्ता कहकशां हैदर केर आहे? अमरीका जी हिक अदालत कहकशां हैदर नाले औरत खे दहशतगर्दनि बाबति कूड़ा बयान ॾियण जे इल्ज़ाम में 8 साल कैद जी सजा ॿुधाई आहे, जंहिं बाबति सरकारी दस्तावेज़नि में चयो वियो आहे त हूअ पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइनि लाइ माली मदद करे रही हुई। तक़रीबन 4 साल अॻु CTD ऐं सिंध रेंजर्स तरफ़ां छिरकाईंदड़ इंकशाफ साम्हूं आया त कराची में टारगेट किलर सरगर्म थिया आहिनि, जेके अमरीका में रहंदड़ कहकशां नाले औरत जे हुक्म ते माण्हुनि खे टारगेट पिया बणाइनि। कहकशां हैदर केर आहे ऐं खेसि अमरीका में सज़ा छो मिली? मथसि पाकिस्तान में कहिड़ा इल्ज़ाम लॻाया हुआ? इन खां अॻु अचो त ॼाणूं त अमरीका में टेक्सास जे अटॉर्नी हिन केस बाबति छा ॿुधायो आहे। अमरीकी रियासत टेक्सास जी हिक अदालत में पेश कयल दस्तावेज़नि मां पतो पियो त 23 फरवरी 2023 ते FBI एजेंट्स 54 वरनि जी कहकशां हैदर ख़ान खां पाकिस्तान जे शहर कराची में 2 पेट्रोल पंपनि ते हमलनि जे मंसूबे में मुलविस हुजण बाबति पुछा कई हुई। अमरीका जे इंसाफ़ वारे खाते मूजिब कहकशां ख़ान अमरीकी शहरी आहे ऐं पाकिस्तान मां लॾ पुलाण करे आई हुई। बयान में चयो वियो आहे त हूअ पाकिस्तान जे हिक अलहदगी पसंद तहरीक मुहाजिर क़ौमी मूवमेंट जी रुकन आहे, जेका पाकिस्तान में मुहाजिर बिरादरी सां हुकूमत जे वर्ताव बाबति ख़दशात रखे थी। कहकशां ते इल्ज़ाम आहे त हुन पाकिस्तान में दहशतगर्दाना कार्रवाइनि लाइ चंदो गॾु कयो, इहा रक़म पाकिस्तान मुंतक़िल कई ऐं पुरतशद्दुद कार्रवाइनि जे इंतज़ाम ऐं ख़र्चनि में मदद कई। बयान में चयो वियो त जनवरी 2023 में कहकशां हैदर पाकिस्तान में हिक शख़्स खे कराची जे 2 पेट्रोल पंपनि ते हमलो करण लाइ भर्ती कयो, जिन जा मालिक पंजाबी हुआ। कहकशां हैदर पंहिंजे साथी सां हदफ वारनि हंधनि जी चूंड, हमलनि में इस्तेमाल थींदड़ मवाद, हथियारनि जी ख़रीदारी जे इंतज़ाम बाबति ॻाल्हि ॿोल कई त जीअं कार्रवाई जी कामयाबी यकीनी बणाए सघिजे। हुन मक़सद लाइ कहकशां हैदर अमरीका में MQM जे हमदर्दनि खां पैसा गॾु कया ऐं रक़म पाकिस्तान मोकिले छॾी त जीअं हमलनि जी अदायगी थी सघे। CTD मूजिब कहकशां हैदर ख़िलाफ़ पाकिस्तान में दहशतगर्दी जी माली मदद, टेरर फाइनेंसिंग जो केस दाख़िल कयो वियो हो। तॾहिं MQM लंडन जो चवणु हो त हूअ पार्टी जो हिसो नाहे, जॾहिं त हाणे अमरीकी दस्तावेज़नि में हुनखे MQM जो हिसो क़रार ॾिनो वियो आहे। 2021 में CTD पुलिस दावा कई त कहकशां हैदर MQM लंडन जी राब्ता कमेटी जी रुकन आहे ऐं हूअ अमरीका जी रियासत टेक्सास में रहंदी आहे। हूअ इन खां अॻु कराची जे फेडरल बे एरिया जी रवासी हुई ऐं संदसि भाउ कामरान हैदर MQM जो सेक्टर मेंबर हो, जितां हूअ अमरीका मुंतक़िल थिया, जिते संदसि भाउ MQM अमरीका जो जॉइंट ऑर्गेनाइज़र हो। संदसि भाउ 2017 में वर्जीनिया में लाॾाणो करे वियो हो। कहकशां हैदर जे नाले सां ट्विटर ते बि अकाउंट मौजूदु आहे, जंहिंमें हुन पाण खे इंसानी हक़नि जी कारकुन तौरु बयानु कयो आहे। हुन जे अकाउंट मां पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट, सिंधी क़ौम परस्तनि जे हक़ में ऐं कराची जे मसइलनि बाबति ट्वीट्स कई वियूं आहिनि। यूट्यूब ते बि हुन जूं वीडियोस मौजूदु आहिनि। सेप्टेंबर 2019 जे हिक वीडियो में हूअ पंहिंजो वास्तव MQM लंडन सां ॿुधाए थी ऐं पाकिस्तान जे क़याम खे पंहिंजे बुज़ुर्गनि जी ग़लती करार ॾिए थी। 2021 में MQM लंडन जे अॻवान मुस्तफ़ा अज़ीज़ाबादी CTD जे इल्ज़ामनि ते त को तबसरो न कयो, पर हुन तस्दीक कई त हूअ हाणे राब्ता कमेटी जी रुकन नाहे।